नाज़रीन, लाड़काने मामा की ख़बर ॾींदा हलूं त लाड़काने जे वॾे मुंशी रब नवाज़ मंगी के ख़िलाफ़ हाजन कोरे जो एहतजाज। लाड़काने प्रेस क्लब अॻियां सख़्त नारेबाज़ी। हाजन कोरे जो ॿुधायो त मुंहिंजा 7,63,000 रब नवाज़ मंगी खाई वियो आहे ऐं उन मूंखां इहे वरिता आहिनि। उन जा ज़मानत तौरु उहे पैसा भरिया आहिनि। हींअर हू मूंखे पैसा नथो ॾिए। मूंसां इंसाफ़ कयो वञे। अचो त लाड़काने में ॾिसो ही रिपोर्ट। जो करप्शन माण्हू आहे ऐं जेको आहे जीअं मां ज़मानत खणी लाहौर में 7,63,000 रुपये अहिड़ो असांजो जेको आहे नेक मर्द लाड़काने मौजूद मोहम्मद अली खोड़े साहिब फ़ैसिलो कयो हुयो। उन फ़ैसिले ते मां वारा किस्त थी हल महीने £1,00,000 13/7/2019 ते फ़ैसिलो थियो हुयो ऐं उन खां पोइ बि पैसा न मिलिया आहिनि। उन खां पोइ असां एप्लीकेशन लिखी आहे DI साहब ॾे। DI साहब असांखे फॉरवर्ड करे SP साहब बंगस साहब ॾे मोकिलियो हुयो ऐं बंगस साहब असांखे फॉरवर्ड करे असांखे DSP मुनीर अहमद फुलपुट साहब ॾे मोकिलियो हुयो ऐं मुनीर असांखे जेको आहे उन ते न आयो सर ते। उन खां पोइ अहिड़ी इंक्वायरी असांखे DSP साहब ॿीहर रखी हुई। उन ते सर FIR दाख़िल हुकुम थी वई आहे। SP साहब हुकुम ते FIR थी वई आहे उन ते। उन खां बावजूद असांखे पैसा न मिलिया। उन खां पोइ सस्पेंड थी वियो आहे। हींअर ऑन ड्यूटी आहे मार्केट थाणे ते ऐं उन खां पोइ बि असांखे मोतबार धमकी ॾींदो रहियो आहे ऐं असांखे को दलालक न थी सघियो आहे। SP साहब खे इहो असां अर्ज़ु लॻंदो हीअ असांजा बाला ऑफिसर छाजे लाइ वेठा आहिनि, छाजे लाइ वेठा आहिनि असांजी कुर्सी ते, जेको असांखे ग़रीब खाई था वञनि ऐं यार ऑफिसर खे इहो नोटिस असांखे गुज़ारे था असांखे नोटिस वरितो वञे। हिनखे टाइम घणो थियो? हिनखे 11 महीना गुज़री विया आहिनि। असांखे को तदारक न थी सघियो आहे। मतलब हींअर ड्यूटी ते आहे, ऑन ड्यूटी आहे, मार्केट थाणे ते आहे।